ओम शांति। अॼु मिले तारीख़ 1/3/2023। मीठा मीठा बाप चवंता मीठे मीठे बार बेहद ड्रामा जे आदि मध्य अंत खे समझणा। जो पास्ट थी वियो उहो ई हाणे प्रेजेंट थियणो आहे। हाणे संगम युग प्रेजेंट आहे, पोइ सत्युग अचणो आहे। प्रश्न श्रीमत ते पंहिंजे पाण खे परफेक्ट ठाहिण जी विधि कहिड़ी आहे? उत्तर पंहिंजे पाण खे परफेक्ट ठाहिण जे लाइ वीचार सागर मंथन करो, पंहिंजे पाण सां ॻाल्हियूं करो। बाबा तव्हां केतिरा मिठा आहियो, असां बि तव्हां जहिड़ा मिठा ठाहींदासीं। असां बि तव्हांजे समान मास्टर ज्ञान जो सागर ठही सभिनि खे ज्ञान ॾींदासीं, कंहिंखे बि नाराज़ न कंदासीं। शांती असांजो स्वधर्म आहे, असां सदा शांत रहंदासीं। अशरीरी ठहिण जो अभ्यास कंदासीं। हीअं स्वयं सां ॻाल्हियूं करे स्वयं खे परफेक्ट ठाहिणो। गीता माता ओ माता जीवन जी दाता। ओम शांति। शिव भगवान वाचे सिर्फ़ भगवान वाचे थियण सां मनुष्य कुझु सम्झी न सघंदा आहिनि। नाम ज़रूर वठणो पए। शिव भगवान वास्ते गीता ॿुधाइण वारो जो बि आहिनि उहे चईंदा आहिनि श्री कृष्ण भगवान वास्ते। उहा पास्ट में थी करे वियो। सम्झंदा आहिनि श्री कृष्ण आयो हुयो ऐं गीता ॿुधाई हुई, ॿ राजयोग सिखायो हुयो। हाणे जो पास्ट थी वियो उहो पोइ प्रेजेंट ज़रूर थियणो आहे। जो प्रेजेंट आहे उहो पोइ पास्ट ज़रूर थियणो आहे। जो पास्ट थी वियो पास्ट थी वेंदो हुनखे चईंदासीं बीती वई। जो त हाणे शिव बाबा आया आहिनि, ज़रूर थी करे विया हुया न। शिव भगवान वास्ते जो ऊच ते ऊच आहे उहो सभिनि जो बाप आहे, जंहिंखे सर्वशक्तिवान चइबो आहे न। उहो वेही करे सम्झाइनि था। तव्हां हुनजा ॿार शिव शक्ति आहियो न। शिव शक्तियुनि जी महिमा गीत में ॿुधी शिव शक्ति जगदम्बा थी करे वई, जंहिंजो इहे यादगार आहे। थी करे विया आहिनि, पोइ अचणु ज़रूर आहे। जीअं सत्युग पास्ट थी वियो, हाणे कलयुग आहे, पोइ सत्युग अचण वारो आहे। हाणे आहे पुराणी दुनिया ऐं नई दुनिया जो संगम। ज़रूर नई दुनिया थी करे वई हूंदी न। हाणे पुराणी दुनिया आहे। जो सत्युग पास्ट थी वियो पोइ भविष्य में अचणो आहे। इहे सम्झ जी ॻाल्हि आहे न। ज्ञान आहे सम्झ, उहा भक्ति आहे, इहो ज्ञान आहे। सृष्टि जो चक्कर कीअं फिरंदो आहे इहो सम्झणो आहे। उन्हनि खे सम्झण बगैर मनुष्य कुझु बि सम्झी न सघंदा। ड्रामा जे आदि मध्य अंत खे सम्झणो आहे। हुन हद जे ड्रामा जे आदि मध्य अंत खे त ॼाणंदा आहिनि। या बेहद जो ड्रामो आहे, हिनखे मनुष्य सम्झी न सघंदा आहिनि। हिनखे मनुष्य सम्झ न सघंदा आहिनि। बाप जो बेहद जो मालिक आहे उहो ई ख़ुदि अची करे सम्झाईंदो। कोई बि सम्झाए बि न सघंदो। ख़ुदि खे न पतो त ॿियनि खे कीअं सम्झाईंदा। शिव भगवान वाचे आहे न कि श्री कृष्ण भगवान वाचे। श्री कृष्ण खे बि श्री चईंदासीं। श्री हुनखे श्रेष्ठ ठाहिण वारो श्री श्री शिव बाबा। भारतवासी वीचारा इहे न ॼाणंदा आहिनि कि कृष्ण ई नारायण ठहींदो आहे। असां हाणे चईंदा आहियूं वीचारा बेसमझ आहिनि। सभु ग़रीब दुखी पतित आहिनि। असां बि हुआसीं, परंतु हाणे असां पावन ठहूं था। पतित पावन बाप हाणे असांखे मिलियो आहे। कृष्ण खे पतित पावन न चईंदासीं। नई दुनिया पावन ठाहिण वारो रचयिता बाप ई आहे, जंहिंखे परम पिता परमात्मा सर्वशक्तिवान चइबो आहे। उहो ई पतित दुनिया खे पावन ठाहिण वारो आहे। पतित सृष्टि खे पावन ठाहिण वारो आहे। उहो ई पतित दुनिया खे पावन ठाहिण वारो, पतित सृष्टि खे पावन ठाहिण वारो आहे। पतित सॼी सृष्टि आहे। रावण पतित ठाहींदो आहे न। पतित पावन हिकु ई ईश्वर आहे। मनुष्य पतित सां पावन ठाहे न सघनि कोई बि हालात में। सॼी दुनिया जो सवाल आहे। सम्झो करे करे सुनियासीं 1-2 करोड़ पावन आहिनि, पोइ बि 5-6 करोड़ पतित आहिनि। त सृष्टि खे त पतित ई चईंदासीं न। हिकु बि मछली ख़राब हूंदी त तालाब ख़राब कंदी न। वास्तव में शिव भगवान वाचे पतित दुनिया में हिकु बि पावन थी न सके। बाप चईंदा आहिनि
आहिनि तव्हां ॿारनि खे पावन ठाहिण लाइ सॼी सृष्टि खे पावन ठाहींदो आहे। बाबा चए थो कि हाणे मां तव्हांजे लाइ पूरी सृष्टि खे पावन ठाहे छॾंदो आहे। पतित पावन जो अर्थ ई आहे विश्व खे पावन ठाहिण वारो। शिव बाबा ख़ुदि चईंदा आहिनि मां पतित खां पावन ठाहियां थो। तव्हांखे ही पावन दुनिया जो मालिक ठाहिणो आहे न। नई दुनिया में आहे आदि सनातन देवी देवता धर्म, इहे बि कोई न ॼाणदा। शिव बाबा खे बि कोई न ॼाणदा। पुछो तव्हां त तव्हांजो निराकार परम पिता परमात्मा शिव जी जयंती मल्हाईंदा आहियो, उहो कॾहिं आयो? निराकार आयो कीअं? ज़रूर निराकार त शरीर में ई ईंदो, तॾहिं त कर्म करे सघंदो न। आत्मा शरीर बगैर कर्म थोड़ी करे सघंदी। परमात्मा अची करे ज़रूर ऊंच ठाहिण जो ई कर्म कंदा आहिनि। सॼे विश्व खे पावन ठाहिण इहे हिक जे ई हथ में आहे। मनुष्य त दुखी आहिनि, भगत भगवान खे सॾु कंदा आहिनि त ज़रूर भगवान हिकु हुजणो खपे न। भगत अनेक आहिनि, शिव भगवान वाचे। मां शिव भगवान तव्हां ॿारनि खे राजयोग ऐं सृष्टि चक्र जो ज्ञान थो सम्झायां। अर्थात हाणे तव्हांजी आत्मा खे सृष्टि चक्र जो ज्ञान आहे न। बाबा चए थो मां तव्हांखे ॿुधायां थो सम्झायां थो त तव्हांजी आत्मा में सृष्टि चक्र जो ज्ञान आहे न। जीअं मुंहिंजे बाप खे सृष्टि जे चक्र जो ज्ञान आहे, मां आयो आहियां तव्हांखे सिखलाइण। सृष्टि चक्र फिरंदो त ज़रूर आहे। पतित खां पावन ठहिणो आहे, कोई त लिमिट ठहींदो आहे न। पंज विकार रूपी जेल खां लिबरेट करण मां ईंदो आहे। मां शिव आहियां जो हाणे हिन तन में वेठो आहे। तव्हां चईंदा मां आत्मा हिन शरीर में वेठो आहे, मुंहिंजे शरीर जो नाम फलानो आहे। शिव बाबा चईंदो मुंहिंजो निराकार शरीर त मुंहिंजे मूंखे निराकारी शरीर त न आहे न भई। मुंहिंजो बि शरीर त शरीर ई हूंदो आहे, निराकार त रूप आहे न हुन आत्मा जो। मुंहिंजे परमात्मा जो नाम शिव ई आहे। शिव बाबा चवनि था कि मां हाणे हिन तन में वेठो आहियां। तव्हां चईंदा आहियो मां आत्मा हिन शरीर में वेठी आहियां, मुंहिंजे शरीर जो नाम फलानो आहे। शिव बाबा चईंदा आहिनि मुंहिंजो निराकारी शरीर त आहे न, मुंहिंजे परम पिता जो नाम शिव ई आहे। मां परम पिता परमात्मा स्टार मिसल आहे न। मुंहिंजो नाम शिव हिकु ई आहे। तव्हां ही शालिग्राम आहियो, परंतु तव्हांजो नाम 84 जन्मनि में बदलंदो रहंदो आहे। मुंहिंजो त हिकु ई नाम आहे, मां पुनर्जन्म न वठंदो आहियां। गीता में जंहिंजो नाम विझी छॾियो अथनि उहो त पूरा 84 जन्म वठंदो आहे न। ईअं न कि श्री कृष्ण गीता ॿुधाई, इहा ॾाढी सम्झण जी ॻाल्हि आहे। मनुष्य जे हथ में कुझु न आहे, जो कुझु चईंदा आहिनि सो परम पिता परमात्मा ई कंदा आहिनि। मनुष्य कुझु न करे सघंदा, जो कुझु कंदा आहिनि उहो बाबा ई कंदा आहिनि। मनुष्य खे शांति सुख ॾियण इहा बाप जी कम आहे। हमेशा महिमा हिकु बाप जी करणी खपे, ॿियो कोई जी महिमा न। लक्ष्मी नारायण जी भी महिमा न, परंतु राज्य करे करे विया त सम्झदा आहिनि ये स्वर्ग जा मालिक हुया। वंडर त ॾिसो, उहो जड़ चित्र ऐं हिते चैतन्य में तव्हां वेठा आहियो। शिव भगवान वटि तव्हां राजाउनि जो राजा तव्हांखे राजाउनि जो राजा पूज्य ठाहींदा आहिनि, पोइ तव्हां पुजारी ठही वेंदा आहियो। पूज्य लक्ष्मी नारायण आहे, पोइ आपे ई पुजारी बि ठही वेंदा आहिनि। त जो पास्ट थी वियो उन्हनि जा पोइ मंदिर ठाहे करे पूजन कंदा आहिनि। इहे सिद्ध करे ॿुधाइणो आहे, ईअं न कि ईश्वर आपे ई पूज्य आपे ई पुजारी ठहींदो न। मनुष्य इहे न ॼाणदा आहिनि कि परमात्मा काथे निवास कंदो आहे। मुंहिंजा त जो ॿार शालिग्राम आहिनि उहो बि इहे न ॼाणदा आहिनि कि असां काथां जा रहण वारा आहियूं। आत्माऊं परमात्मा जो घर हिकु स्वीट होम ई आहे, सिर्फ़ स्वीट फादर होम न चईंदासीं। हाणे तव्हां ॼाणदा आहियो निर्वाण धाम असांजो घर आहे, हुते असांजो फादर आहे। सिर्फ़ बाबा चए थो सिर्फ़ घर खे यादि कंदा त ब्रह्म सां गॾु योग थी वेंदो, उन्हनि सां विक्रम थोड़ी विनाश थींदा।
बीजी सन्यासी क्या करने पार ब्रह्म तत्व की याद करने पार ब्रह्म तत्व की याद करने से विक्रम थोड़ी विनाशी न पार ब्रह्म में रहने वालों परमात्मा की याद करने से विक्रम विनाशी न भल ब्रह्म योगी तत्व योगी है परंतु उनसा विक्रम तो विनाश न थींदा न हा भावना सा करी करी अल्पकाल के लाइ सुख मिलंदो आहे जेतिरो याद कंदा ओतिरो शांति मिलंदी त बाप चए तो उन्हनि जो योग रॉन्ग उन्हनि खे याद करण ईंदो न आहे तव्हांखे यादि करणु आहे हिकु बाप खे या की घर खे बाप चईंदो आहे मूंखे यादि करण सां तव्हांजा विक्रम विनाश थींदा श्री कृष्ण ये चई न सघे वो त वैकुंठ जो मालिक आहे वो थोड़ी चईंदो अशरीरी ठही शिव बाबा खे यादि करो या मूंखे यादि करो सॼो मदार गीता खे करेक्ट कराइण जी आहे सॼो मदार गीता खे करेक्ट कराइण जी आहे गीता खंडन थियण जे कारण भगवान जी हस्ती गुम करे छॾीजनि चई ॾींदा आहिनि ईश्वर जो कोई नाम रूप न आहे हाणे नाम रूप काल त आत्मा जो बि आहे न आत्मा जो नाम रूप आहे उहो बि परम पिता परमात्मा आहे परम मतलब सुप्रीम या ऊंच से ऊंच सुप्रीम अर्थात ऊंच से ऊंच रहने जो स्थान भी ऊंचो तो शक्तियुनि में भी ऊंचो वो जन्म मरण रहे था अवतार वठंदा आहिनि ड्रामा में जंहिंजो पार्ट आहे उन्हनि में ये प्रवेश कंदम उन्हनि जो नाम ब्रह्मा रखंदो आहे ब्रह्मा नाम कॾहिं बदिली न सघंदो आहे ब्रह्मा द्वारा ही स्थापना कंदा आहिनि त उहे श्री कृष्ण जे तन में थोड़ी ईंदा अगर वो वेद में अचनि त बि उन्हनि जो नाम ब्रह्मा ई रखणो पवंदो मनुष्य चवंदा आहिनि ॿिए कंहिंमें छो न ईंदा आहिनि अरे उहे बि कंहिंजे तन में आया न बाबू चए थो की ॿिए माण्हू चवंदा आहिनि ॿिए कंहिंजे तन में न आया छो न आया अरे उहो बि कंहिंजे त तन में ईंदा न उहे ईंदा ई आहिनि ज्ञान ॾियण लाइ जिन ते मनुष्य सम्झंदा वेंदा तव्हांजी वृद्धि थींदी वेंदी अवस्था ॾाढी सुठी खपे जीअं ड्रामा जे एक्टर्स खे मालूम हूंदो असां घर खां स्टेज ते पार्ट वॼाइणा आहिनि उहो ई असां आत्मा जे शरीर रूपी चोलो वठी करे पार्ट वॼायूं था पोइ वापसि असांखे घर वञिणो आहे शरीर छॾिणो पए तव्हांखे त ख़ुशी थियणी खपे हिन में जुझणो थोड़ी आहे तव्हां ॾाढी कमाई था करो शरीर छॾण वारा ख़ुदि बि सम्झी सघंदा आहिनि असां केतिरी कमाई कई तव्हां सम्झंदा आहियो जो शरीर छॾे करे वियो हुननि सां कंहिंजो मर्तबो वॾो कहलाईंदा कंहिंजो वॾो मर्तबो हूंदो फलाणे ॾाढी सर्विस कंदा हुया वञी करे ॿियो शरीर वधई इन एडवांस विया उन्हनि जो एतिरो ई पार्ट हुयो पोइ बि कुझु न कुझु ज्ञान वठी विया वठण लाइ ईंदा थी सघंदो आहे वारिस ठही करे विया न कंहिंसां गॾु हिसाब किताब चुकतो करणु हूंदो आहे उहो खलास करण विया आत्मा में जो ज्ञान जो संस्कार आत्मा में त आहिनि न संस्कार आत्मा में ई रहंदा आहिनि उहो गुम न थी सघंदा आहिनि काथे सुठी जॻह सर्विस कंदा हूंदा नॉलेज जे संस्कार वठी विया आहिनि त कुझु न कुझु वञी करे सर्विस कंदा हीअ त न सभु वेंदा रहंदा न हा एतिरो जरूर आहे योग में रहण सां आयु वधंदी आहे मैनर्स बि सुठा खपनि बाबा तव्हां केतिरा मिठा आहियो मां बि तव्हां जहिड़ो मिठो ठवां असां बि ज्ञान सागर ठहूं बाप चवंदा आहिनि पंहिंजे खे ॾिसंदा रहो मां मास्टर ज्ञान जो सागर ठहियो आहियां माता पिता समान ॿियनि खे ज्ञान ॾींदो आहे असां कोई नाराज़ त न थींदो आहे शांति खे धारण कयो शांति असांजो स्वधर्म आहे पंहिंजे खे अशरीरी आत्मा सम्झणो आहे ॾिसणो आहे मूं में कोई विकार त न आहे अगर कोई विकार हूंदो त नापास थी वेंदसि ईअं पाण सां गॾु ॻाल्हियूं करणी खपनि वीचार सागर मंथन करे पंहिंजे खे परफेक्ट ठाहिणो आहे श्रीमत सां श्रीमत ते हली करे बाक़ी सभु आसुरी मत ते अनपरफेक्ट ठहींदा वेंदा आहिनि असां बि केतिरा अनपरफेक्ट हुयासीं कोई गुण न हुयो ॻाईंदा हुयासीं मुझ निर्गुण वारे में कोई गुण न आहे अक्षर केतिरा सुठा आहिनि न महिमा जी परम पिता परमात्मा जी आहे गुरु नानक जी
गुरु नानक भी उन्हनि जी महिमा कई त मनुष्यनि खे सम्झाइणो आहे। इहे बि ॿार ॼाणदा आहिनि। कल्प पहिरियों जंहिंजी सैम्पलिंग लॻो जंहिंजो सैम्पलिंग लॻो हूंदो उहो ई ईंदा ऐं धारणा कंदा, न त जीअं वाइड़े मुआफ़िक मतिलब न त जीअं मुंझल हूंदो आयो वयो। हिते त तव्हां ॼाणदा असांखे नॉलेजफुल फादर जो नॉलेज ॾिनी अथई उहो कोई में बि न आहे। असां गुप्त वेश में आहियूं, पोइ असां भविष्य में स्वर्ग जा मालिक ठहींदासीं। कर्म त सभु करूं था न, परंतु मनुष्यनि जे कर्म सभु विकर्म हूंदा आहिनि। कर्म त सभी कंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि श्री रावण ऐं लेकिन मनुष्य जो कंदा आहिनि न उहो रावण जी मस्ती कंदा आहिनि त हुननि सां विक्रम थी वेंदा आहिनि। असां श्रीमत ते कर्म कंदा आहियूं। श्रीमत ॾियण वारो आहे बाबा। बाबा सम्झाईंदा आहिनि तव्हां आहियो सैल्वेशन आर्मी। सैल्वेशन आर्मी हुनखे चइबो आहे जो कहिड़े के डूबे हुए बेड़ नाव खे पार लॻाए, के डूबती हुई नाव खे पार लॻाए, अहिड़े इनखे चइबो आहे सैल्वेशन आर्मी। त बाबा चवनि था दुखी खे सुखी ठाहींदा आहियो न। हाणे बाबा जी मथे हली करे असां बि सुखी था ठहूं, ॿियनि खे बि ठाहींदा आहियूं न। हाणे तव्हां श्रीमत ते सभिनि जो बेड़ो पार था करो न। बलियारी त शिव बाबा जी, असां त मूर्ख हुयासीं न। बाप जी मत मिलण सां पोइ ॿियनि खे बि मत ॾींदा आहियूं। बाप सम्मुख अची करे श्रीमत ॾींदो आहे। रावण त कोई चीज न आहे न, माया विकार ने घसीटे वठिजे। इहे त बाप मत ॾींदा आहिनि। जी स्कूल में टीचर पढ़ाईंदो आहे रावण त कोई चीज न आहे जो उल्टो पढ़ाए। बाबा त हिकु आत्मा आहे न। रावण त बसि उल्टा वाइब्रेशन आहे। बाप त ज्ञान जो सागर आहे न। रावण खे सागर या नॉलेजफुल न चईंदासीं। तव्हां हाणे श्रीमत ते हलो था, तव्हां ब्रह्मन ठही यज्ञ जी सेवा कंदा आहियो न। तव्हांखे राजयोग ऐं ज्ञान सिखलाइनि था न बाबा, ऐं पोइ असांखे बि ॿियनि खे सिखाइणो आहे। उहो जॾहिं यज्ञ रचंदा आहिनि त शास्त्र बि रचंदा आहिनि। रुद्र यज्ञ रचंदा आहिनि, परंतु रुद्र काथे आहे? हिते त रुद्र शिव बाबा प्रैक्टिकल में आहे। प्रेजेंट में रुद्र ज्ञान यज्ञ बाबा अची करे रचे अथई। जो पास्ट थियो वो पोइ प्रेजेंट आहे। मनुष्य पास्ट खे ई यादि कंदा रहंदा आहिनि। त तव्हां हाणे प्रैक्टिकल में वरितो था वठो। पास्ट सो हाणे प्रेजेंट आहे, पोइ पास्ट थी वेंदो, ईअं थींदो रहंदो। कलयुग बि पास्ट पोइ सत्युग अचणो आहे। हाणे संगम में प्रेजेंट आहे। पास्ट जो थियो हुनजो यादगार आहे। जंहिंजो जड़ चित्र आहे उहो हाणे प्रेजेंट चैतन्य में आहे न। जो ऊंच पद पाईंदा माला बि हुननि जी ठहींदी। रुद्र माला आहे न, इहा सभी आहे जड़ चित्र। जरूर कुझु करे विया हूंदा तॾहिं त रुद्र माला चईंदा आहिनि न। तव्हां चैतन्य में शिव बाबा जी माला नंबरवार ठाहो था न। जेतिरो योग लॻाईंदा ओतिरो नज़दीक अची करे रुद्र जे गले जो हार ठाहींदा। हाणे असां संगम ते आहियूं। ईअं पाण सां गॾु ॻाल्हियूं करणियूं खपनि। तव्हांखे त ज्ञान आहे न, तव्हांजे अंदरि उहो हलंदो रहे। असां असुल शिव बाबा जा ॿार आहियूं। असां विश्व जा मालिक ठहींदासीं, पोइ चक्कर में ईंदासीं। हिनखे सुदर्शन चक्र चइबो आहे। ईअं यादि करणु हिनखे चइबो सुदर्शन चक्र फिराइण। कई मनुष्य चईंदा आहिनि तव्हां ॿियो कंहिंजी निंदा छो कंदा आहियो? चओ भगवान वास्ते लिखल आहे न, बाक़ी असां कंहिंजी निंदा न कंदा आहियूं। अच्छा, मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार श्रीमत ते हर कर्म श्रेष्ठ करणो। सभिनि जी डूबी हुए बेड़े खे श्रीमत ते हली करे
पार लॻाइणो आहे, दुखियनि खे सुख ॾियणो आहे। ॿियो आहे अंदरि सुदर्शन चक्र फिराईंदा रुद्रमाला जे नज़दीक अचण जे लाइ यादि में रहणो आहे, ज्ञान जो मंथन करणो आहे। पंहिंजे पाण खां ॻाल्हियूं ज़रूर करणी खपनि कि असां केरु आहियूं, कंहिंजा ॿार आहियूं, हाणे असां काथां जा रहण वारे, छा था करूं, सभी आयासीं। सुदर्शन चक्र फिराईंदा रहो। वरदान ब्राह्मण जीवन में सदा आनंद व मनोरंजन जो अनुभव करण वारा खुश नसीब ठहो। बाबा चवनि था खुश नसीब ॿार सदा ख़ुशी जे झूले में झूलंदा आहिनि, ब्राह्मण जीवन में आनंद व मनोरंजन जो अनुभव कंदा आहिनि। ये ख़ुशी जो झूलो सदा हिकिड़ो सॼी रहंदो, जॾहिं यादि ऐं सेवा जी ॿई रस्सियूं टाइट हूंदी, हिक बि रस्सी ढीली हूंदी त झूलो हिलंदो ऐं झूलण वारो किरी पवंदो। हिन लाइ ॿई रस्सियूं मजबूत हुजनि त मनोरंजन जो अनुभव कंदो रहंदो। सर्वशक्तिवान सां गॾु आयो ऐं ख़ुशी जो झूलो हुजे त हिन जहिड़ी खुश नसीबी छा हूंदी। सर्वशक्तिवान बाप सां गॾु आहियूं ऐं झूले में वेठा आहियूं, ख़ुशियुनि जे झूले में, त हिन खां वॾी खुश नसीबी छा हूंदी। स्लोगन आहे सभिनि जे प्रति दया भाव कृपा दृष्टि रखण वारा ई महान आत्मा। सभिनि जे प्रति दया भाव कृपा दृष्टि रखण वारा ई महान आत्मा आहिनि। अच्छा, ओम शांति।